सदर आसिफ अली ज़रदारी साहब अॼु उन्हनि जॉइंट पार्लियामेंट सिटिंग खे में इहो तकरीर में चयो त एज़ अ सदर हू हिन कैनाल्स कढण जे हक़ में न आहिनि। ज़ाहिर है कैनाल्स हींअर हिकिड़ो ई ज़िक्र हेठि आहिनि जेको चोलिस्तान ऐं ग्रेटर थल टू जलालपुर यही जेके आहिनि ज़ेर बहस आहिनि, त इन्हनि जो ई हवालो आहे। उन्हनि चयो त हिन सां वफ़ाक़ खे ऐं मुल्क खे फ़ाइदो न थींदो, नुक़सानु थींदो, दबाव वधंदो। हाणे आसिफ हिन मुंहिंजो ओपिनियन ज़ाती में बि कुझु माण्हुनि जो मुख़्तलिफ़ हुजे, मुंहिंजो ओपिनियन हिन में सिंपल इहो आहे त जॾहिं आसिफ ज़रदारी साहिब लाइ इहो चयो त हुननि बतौर सदर को हिकिड़ो इजलास कयो पाणी जे हवाले सां, जंहिंमें हिन रिथा जी डिस्कशन थी ऐं हुनजा मिनट्स रिलीज़ थिया ऐं आसिफ ज़रदारी साहिब उन मीटिंग में शामिल हो, त पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी साहिब जो मुखालिफ़नि जो ख़्यालु हो, चवणु हो, इल्ज़ाम हो या दावा हुई त ज़रदारी साहिब हिन रिथा जे हक़ में आहिनि। त मूं हुन महिल बि मुंहिंजो ओपिनियन इहो ई हो त ज़रदारी साहिब जी लीगल कानूनी तरीक़े सां, आइनी तरीक़े सां ज़रदारी साहिब इहो एग्ज़ीक्यूटिव पावर्स रखे ई कोन थो बतौर सदर। बतौर सदर ज़रदारी साहिब वटि इहो आइनी कानूनी पावर्स ई न आहिनि त हू को रिथा खे मंज़ूर करे या रिजेक्ट करे छॾे। अॼु बि मुंहिंजो साॻियो ई ओपिनियन आहे त हुननि जी तकरीर में इहो चवणु त हू केनाल जे ख़िलाफ़ु आहिनि, हिन जो यानी हिकु हुकूमत ते पाबंदी न आहे। असांजे आइन में असांजे सदर वटि हिकिड़ी एडवाइज़री, हिकिड़ी सलाह ॾियण जी सिर्फ़ु इख़्तियार आहे, मॉरल पोजीशन आहे, बसि इख़्लाक़ी पोज़ीशन आहे, सिम्बॉलिक पोज़ीशन आहे। हू पाबंद नथो करे सघे सरकार खे त हीउ कयो या हीउ न कयो। लेकिन इहो त हिकिड़ी ॻाल्हि थी वई त कानूनी आइनी पोज़ीशन त इहा आहे त जॾहिं अगरि हू मुबैना तौर ते कंहिं वक़्त में अगरि ज़रदारी साहिब हिन कैनाल जे हक़ में हो तॾहिं मुंहिंजी का कानूनी हैसियत न हुई, अॼु हू मुखालफ़त कनि पिया त बि हुनजी कानूनी का पाबंदी न आहे सरकार ते। लेकिन हाणे जो ॿियो पासो, मुंहिंजो ॿियो पासो आहे सियासी पासो, छाकाणि त आसिफ अली ज़रदारी साहिब सिर्फ़ु पाकिस्तान जा सदर न आहिनि, हू पीपल्स पार्टी जा को चेयरमैन आहिनि। टेक्निकली मतिलबु चेयरमैन जा फादर आहिनि, त वॾी मतिलबु मेन हैसियत रखनि था पीपल्स पार्टी में। ऐं हीअ सरकार शहबाज़ सरकार जी हले ई पीपल्स पार्टी जे दमख़म ते पई, हुननि जे वोटनि ते हले पई। लिहाज़ा ऐं हिकिड़े ॿिनि सूबनि में हुननि जी हुकूमतूं आहिनि। ख़ुदि अगरि असीं चऊं त भई हुकूमत जे हलण जी हींअर जेको पार्लियामेंट में अक्सरियत बरक़रार आहे शहबाज़ सरकार जी, हू बीठल ई पीपल्स पार्टी जे कुलनि ते आहे। लिहाज़ा सदर ज़रदारी जो मौक़ुफ़ सिर्फ़ु हिकिड़ी का ॻाल्हि न थी वेंदी। हीअ सदर तारड़ न आहे, सदर फारूक लगारी न आहे, सदर अॻ में कहिड़ो अलवी न आहे, ममनून हुसैन कोन्हे, जे ॻाल्हि कई केरु ॿुधे न ॿुधे न। ज़रदारी साहिब जी ॻाल्हि जी अहमियत इन करे आहे जो हू पार्टी जा चेयरमैन बि ऐं हुनजी पार्टी जे करे गवर्नमेंट ऐं हुनजी पार्टी जे करे हुकूमत टिकियल आहे। ठीकु आहे, हाणे ॻाल्हि इहा आहे त ज़रदारी साहिब इहो चवणु हाणे जो हिकिड़ो सियासी पासो आहे, सो सिर्फ़ु कानूनी पासे खे नथा, सियासी पासो ॻरो आहे। ऐं हींअर ताईं जेको हिन केनाल जे हवाले सां जेतिरो पाण शदीद आस्ते आस्ते रद्दमल शदीद खां शदीद सिंध में थींदो वञे पियो, शिदत अख़्तियार करे पियो, उनमें पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ी थोरी गूम वारी सिचुएशन हुई। पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ बयानिया अची रहिया सिंध में त बाबा एहतजाज करण जी ज़रूरत न आहे, असीं लीगल फोरम्स ते हिन खे रोके वठंदासीं, या कुझु पीपल्स पार्टी वारनि जो ख़्यालु हो त बाबा हीअ ठहनि ई कोन पिया केनाल, अञा ठहनि के त पोइ ॾिसंदासीं। त इन सां मूंखे महसूसु थियो पिए त पीपल्स पार्टी वटि मथां का क्लियर लाइन मौजूदु न आहे। सो सियासी हिन अॼु के बयानु आसिफ ज़रदारी साहिब जे हिन बयान जो हिकिड़ो जेको अहम सियासी पासो आहे उहो इहो बि आहे त हाणे पीपल्स पार्टी खे खुली हिन जी मुखालफ़त करणु सिंध में हाणे क्लियरेंस लाइन अची वई आहे। हाणे को बि शइ पीपल्स पार्टी खे हिन ते गूं या विछथरी रायो रखण जी ज़रूरत ई न आहे। हाणे खुलेआम चई सघंदा त न ठहनि बाबा, न ठहणु ॾींदासीं, न ठहणु ॾींदासीं त अॻु में बि चवंदा, पर ठही रहिया आहिनि केनाल, सभिनी खे ख़बर आहे केनाल ठही रहिया आहिनि। हाणे इहो चवण त किथे पिया ठहनि, असांखे हली ॾेखारियो, केॾीमहिल भावल नगर ऐं भावलपुर वारे पासे वञो तव्हांखे नज़र अची वेंदो केनाल्स ठहनि पिया। सो हाणे पीपल्स पार्टी मुंहिंजे ख़्याल आहे सिंध में हुन वटि पॉलिटिकल खेॾण लाइ, पंहिंजी पॉलिटिकल सर्वाइवल लाइ हिकिड़ो वधीक गुंजाइश ज़रदारी साहिब अॼु पैदा करे ॾेई छॾी आहे। लेकिन हाणे जो टियों पासो बि आहे, टियों पासो इहो आहे त छा
सिर्फ़ु ज़रदारी साहिब जे इहो वाज़े ऐलान खां पोइ त हू हिननि तकरारी केनालनि जे हक़ में न आहे, वाज़े ऐलान थी वियो। हाणे को चूंके चुनाचे न आहे, वाज़े ऐलान थी वियो। इन खां पोइ छा नवाज़ लीग वारा या जेके बि हू केनाल ठाहिणु चाहिनि था, चवंदो हो ज़रदारी साहिब मुखालिफ़ थी वियो आहे, हाणे न ठाहिजनि, हीअं कीअं थींदो? सो हिन सां केनाल ठाहिणु बंदि न थी वेंदा, जेको मुंहिंजो ओपिनियन आहे, आउं थी सघे थो ग़लति हुजां। मुंहिंजो ओपिनियन इहो आहे त हिन सां केनाल प्रेशर यकीनन वेंदो। त हाणे पीपल्स पार्टी बि हिन सां हीउ जेको एहतजाज थिए पियो हिन में पंहिंजो हिसो विझंदी। मूंखे उमेद करे सघूं था, उमेद इहा करे कजे त सिंध असेंबली ठाराह पास कंदी, इजलास घुराइजे, ठाराह पास कजे। ठाराह पास करण जी बि का कानूनी पाबंदी न आहे, वफ़ाक़ ते इहो उन ते पाबंदी लागू नथी थी वञे। इवन सिंध गवर्नमेंट ते बि न आहे, इवन पंजाब हुकूमत, इवन सिंध हुकूमत ते बि सिंध असेंबली जी करारदाद को कानूनी पाबंदी नथी लागू करे, लेकिन हिकिड़ो अख़लाक़ी प्रेशर पए थो। ऐं सिंध असेंबली जो सिंध जे माण्हुनि जो क्लैरिटी सां हिकिड़ो मौक़िफ़ वञे थो त हिकिड़ो चूंडियल अवान छा थो चए। त लेकिन उहो जेको सिंध असेंबली कंदी न कंदी, उहो त पीपल्स पार्टी हाणे ज़ाहिर अक्सरियती जमात हू आहे। लेकिन जेको सिंध में ही टेम्पो ठहे पियो, अगरि इहो टुटी पियो त पोइ केनाल उअं ई ठहनि पिया, इहे रुकबा न। ऐं सॼी ॻाल्हि खे अची हिते कंक्लूड कयां थो, हीअ हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे त ज़रदारी साहिबु क्लैरिटी सां चयो आहे त हू, छाकाणि त आउं हिन जी ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका चई आहे उहो त सच्चाई आहे न, त हू चवनि पिया त हीअ केनाल न ठहणु खपनि। लेकिन आउं इहो चवां पियो त हिन चवण सां केनाल ठहणु बंदि न थी वेंदा। सो लिहाज़ा अगरि बंदि थियणा आहिनि त हू सिंध में जेको ही पाण ॾिसूं पिया मोमेंटम ठहे पियो, हाणे सिंध में जेका हिकिड़ी ॻाल्हि महीनो सवा पहिरीं मूं कई हुई जॾहिं हीउ शुरू थियो इशू, त मुंहिंजो ॾिसणो इहो आहे त हीउ ऑर्गेनिक कॾहिं थी वेंदो, खुदरो कॾहिं थियणु शुरू थी वेंदो। तव्हांखे यादि हूंदो मूं हिकु ॿ दफ़ा ॻाल्हि कई, मूं चयो त ऐं मूंखे फील थियो पियो त अञा सिंध जा माण्हू सेंसिटाइज़ न पिया थियनि। हीउ एॾो शदीद अहम इशू आहे, सिंध जा माण्हू में हसासियत ओतिरी न पई अचे। लेकिन हाणे उहो आस्ते आस्ते ॻाल्हि मूं वारी चेंज पई थिए ऐं खुदरो थियणु शुरू थियो आहे। दिस इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट यासिर साहिबु। सिर्फ़ु तंज़ीमूं न पियूं कनि, ठीकु आहे, मुख़्तलिफ़ नेशनलिस्ट प्रेशर ग्रुप्स हे हो लोग, लेकिन हाणे अगरि ॿाहिरि निकिरी आया आहिनि, ॾिसो जॾहिं सोसाइटी जा प्रोफेशनल्स, स्टूडेंट्स ऐं आम माण्हू कंहिं कॉज़ लाइ के पंहिंजो कॉज़ ठाहे वठनि था त पोइ हुनखे रिवर्स करणु ॾुखियो थी पए थो। वकील साहिबान शदो मत सां हिन जी मुखालफ़त कनि पिया। पाण कराची में हैदराबाद बार वारनि कयो, अॼु मूं पढ़ियो पियो त घोटकी बार वारा चवनि था त असीं कमू शहीद ते धरनो हणंदासीं, ठीकु आहे। पाण ॾिठो त टंडजाम यूनिवर्सिटी जो अॻु में सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द निकिता, उन्हनि खे लठियूं वठियूं हुयूं, केसिस कयूं उन्हनि ते, पर अॼु सिंध यूनिवर्सिटी टंडजाम यूनिवर्सिटी जा निकिता, सुभाणे कहिड़ी ख़बर कहिड़ी यूनिवर्सिटी जा निकिरंदा। सो वकील, शागिर्द, डॉक्टर्स जो मूं किथे ॾिठो पिए त हू बि को मुतहरिक थियणु वञनि पिया। आबादगार त ऑफकोर्स आहिनि ऐं आम माण्हू बि, ऐं ऑफकोर्स पॉलिटिकल फोर्सिस त आहिनि। सो हीअ जॾहिं सभई बिना कंहिंजे, ऐं तव्हां ॾिसो नंढा नंढा पितकड़ा ॿार शागिर्द रोडनि ते निकिरनि पिया, शाइरियूं कनि पिया, हीअ सभु कुझु कनि पिया। दैट मीन्स की हीअ हाणे माण्हू पंहिंजो कॉज़ ठाहिनि पिया ऐं ठाहे वरितो अथनि। ऐं इहा अगरि शिदत वधंदी वई, जेको मूं कल्ह खां ऑब्ज़र्व कयो पिए त कल्ह थोरो हो, अॼु हुनखां सवायो आहे, सुभाणे कहिड़ी ख़बर इन खां बि सवायो हुजे।